कल्ह जी जेका पेशरफ़्त आहे 74 रुपया पेट्रोल में लाथ कई वई आहे, जॾहिं त इन जो वाधारो 100 खां 150 खां वधीक हुयो। ऐं 28 फेबरवरी खां पोइ जॾहिं अमेरिका ऐं ईरान विच में जंग लॻी, तंहिंजे नतीजे में पेट्रोल वधायो वियो हो ऐं 100 खां मथे वधायो वियो आहे, जॾहिं त हिन वक़्तु जॾहिं लाथ थी आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 74 रुपया लाथ थी आहे। अवां छा चवणु चाहींदव हिन बाबति? लगानी साहब, इहा असांजे मुल्क जी वॾे में वॾी बदकिस्मती आहे त जिन शयुनि ते असांजो मुल्क हलणु खपे या जिते मुल्क जो टैक्सिस जे करे अवाम खे रिलीफ हुजणु खपे या सॼो कारोबार जिते हुजणु खपे, उनजे बजाए जेके अवाम खे सहूलियतूं मिलनि थियूं उन मां कमाइनि था। मिसाल पेट्रोल आहे, मिसाल बिजली आहे, मिसाल गैस आहे, उन्हनि मां कमाइनि था। उनजे ज़रिए तक़रीबन सॼे मुल्क खे हलाइण जी कोशिशि कनि था। छाकाणि त तव्हां केतिरा भेरा इहो ॾिठो हूंदो त पेट्रोलियम ते जेके हिननि जा टैक्सिस उहे ई एतिरा आहिनि कि 150 जे लॻभॻि 125 150 जे लॻभॻि लीटर ते ई कमाइनि था। हाणे पेट्रोल खां कमाइण वारी शइ त आहे कोन न, उहो त तव्हां अवाम खे ॾियो था, उनमें रिलीफ हुजे। ऐं 28 फेबरवरी खां पहिरियां जेका क़ीमत हुई उहा बि 258 समथिंग हुई, उहा बि माण्हुनि जे बर्दाश्त खां ॿाहिरि हुई। तव्हां ॾिठो हूंदो माण्हुनि जो दांव निकिरी वियो जॾहिं क़ीमतूं वधियूं। ऐं जंग खां पोइ त अलाए छा सूरत हाल आहे। हिकिड़ा माण्हू जेके थधनि कमरनि में थधनि गाॾियुनि में वेहनि था, जिन वटि पेट्रोल अलाए किथां थो अचे, सरकारी थो अचे, फटी नज़रे अचे थो, हुननि खे वाक़ई अहसासु कोन्हे। पर जेको पंहिंजे खीसे मां भरे थो, जेको रोज़ाना निकिरे थो, मज़ूरी लाइ निकिरे थो, नौकरी लाइ निकिरे थो, कारोबार लाइ निकिरे थो, ॿार स्कूल वञनि था, ॿिए कमनि कारनि में माण्हू वञे थो, उन्हनि खां कॾहिं पुछी ॾिठो अथव त उन्हनि खे केतिरी तकलीफ़ आहे? उन्हनि जे जेका आमदनी जो माना 30-40 सैकड़ो त रुॻी इन में हली थो वञे पेट्रोल में, उन खां पोइ 40-50 सैकड़ो किरायनि में इन्हनि में हली थो वञे। त जेको पघारदार तबिको आहे ख़ासि त या जेको मिडिल क्लास आहे, उनजी हालत ॾाढी ख़राबु आहे। हिन मुल्क में जीअण उनजे लाइ एॾो मुश्किल थी वियो आहे जो अॻे चवंदा न त बसि अलाह जो करम आहे जो मच्छी मानी लाइक़ु आहियूं, सिंधी जो पाक हूंदो हो। त हाणे तव्हां कंहिंखां पुछंदव चवंदो बसि अलाह जो शुक्र आहे त दाल रोटी हले पई। माना हाणे जेको मच्छी खाइण वारो माण्हू आहे उहो हाणे दाल ते पइजी वियो आहे। हाणे जेकॾहिं अहिड़ियूं शयूं त अञा कंदा रहंदो त जेको दाल ते पतल माण्हू आहे उन वीचारे जो छा असरु थींदो। ऐं आलमी जेके इंटरनेशनल मार्केट आहे उन में तव्हां ॾिसंदो त जेको ऑयल जी प्राइस आहे उहो $70 खां $75 ते पहुची आहे, किरी आहे। माना $100 खां मथे हुई जेका फी बैरल, उहो यकदमि कोई $25 खां हेठि किरियो आहे। त $25 जो असांखे तमामु घणो फ़र्क़ु अचणु खपे आहे। पर बदकिस्मती आहे त हिते ॾिसनि था त भई 70-74 रुपया घटायो आहे त ॿियो बि माण्हू खां रिलीफ आहे। तॾहिं बि तव्हां यकीन कयो, हिन बावजूदि खोड़ माण्हू ख़ुशि थिया आहिनि त यार चलो त हिकिड़े वॾे तबाही खां बची असां हेठि आया आहियूं। पर इहा ज़्यादती आहे, इहो माण्हू सां ज़्यादती आहे। प्राइम मिनिस्टर वरी चए थो मूं दिलि ते पथर रखी क़ीमतूं घटाइण, छो भाउ तूं पंहिंजे घरां ॾींदे छा? जेका पंहिंजी कंपनी आहे या जेका मुस्लिम लीग आहे उहा असांखे हिन जो रिलीफ ॾींदी न, उहो पंहिंजे खीसे मां उहो जेका सब्सिडी भरे थी आहे। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, माण्हुनि खे जीअण ॾियो, माण्हुनि जे लाइ आसानी पैदा कयो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे।